नहमदहू व नसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़ाउज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ॾिसंदड़ अखियुनि ऐं ॿुधंदड़ कननि खे ऐं अहले इल्म वारनि खे जेके इल्म जी ॻोल्हा करे रहिया आहिनि उन्हनि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ईअं त अॼु असांजे डिस्कशन लेक्चर जो मौज़ू आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन जी क़ुर्बानियूं ऐं जेका हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उम्मत ते क़ुर्बानी वाजिबु कई वई उन ते मुख़्तसर लेक्चर, मतिलबु त क़ुर्बानी कॾहिं खां शुरू थी ऐं क़ुर्बानी जूं फ़ज़ीलतूं। अचो त सिखूं ऐं सेखारियूं। सूरह कौसर में ख़ुदा ताला फ़रमाए थो त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना आतुइनाकल कौसर फ़स्सलि लिरब्बिक वन्हर इन शानिअक हुवल अब्तर। बेशक असां अता कयोसीं तोखे कौसर, पोइ तूं निमाज़ पढ़ पंहिंजे रब जे लाइ ऐं उठ ज़िबह कर, बेशक तुंहिंजो वेरी लुंडो आहे। हिन आयत करीमा मां असांखे क़ुर्बानी करण जो हुकुम पिणु मिले थो ऐं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुदा ताला फ़रमाए थो त जेको तोसां वेर कंदो माना हुनजी पुश्त ख़तमु हूंदी। क़ुर्बानी असां मुस्लमाननि ते वाजिबु आहे। क़ुर्बानी 10 ज़ुल्हज खां शुरू कई वेंदी आहे, 10, 11 ऐं 12 ते कई वेंदी आहे, पर वधीक अफ़ज़ल आहे त 10 ते कई वञे, यानी ईद वारे ॾींहुं कई वञे। क़ुर्बानी करणु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुनत खे ताज़ो कयो वेंदो आहे। जीअं ई ज़ुल्हज महीनो ईंदो आहे त असां मुस्लमाननि जो अक़ीदो आहे, यादाश्त ताज़ी थी वेंदी आहे ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी यादि अची वेंदी आहे त हुन कहिड़े नमूने क़ुर्बानी कई। हुन पंहिंजो बचिड़ो क़ुर्बान करण लाइ मिना जे मैदान ते पहुता। हुनजो कंप्लीट वाक़ियो आहे। जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खे क़ुर्बान कयो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़्वाब में आयो त सभ खां प्यारी शइ क़ुर्बान कयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन उन दौर में उठ हिकु प्यारी शइ हूंदी हुई ऐं मोतबर जानवर हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन 100 उठ क़ुर्बान कया। ॿी राति बि साॻियो ई ख़्वाबु आयो त प्यारी शइ क़ुर्बान कयो, त ॿिए ॾींहुं बि 100 उठ क़ुर्बान कयऊं। टे ॾींहुं बि साॻियो ई ख़्वाबु आयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे अहसासु थियो त सभ खां वधीक शइ मूंखे कहिड़ी प्यारी आहे। क़ुरान शरीफ़ में इरशाद अचे थो त पोइ जॾहिं पहुतो उन सां डुक डोड़ वारी उमिरि में चयाईंसि बचड़ा मां ॾिसां थो पियो त ख़्वाब में तोखे कुहां थो पियो, पोइ तूं ॾिस त तूं छा थो भाई। यानी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे फ़रमाइनि था त मुंहिंजा बचड़ा मां ख़्वाब में ॾिसां थो त तोखे मां ज़िबह करे रहियो आहियां, क़ुर्बान करे रहियो आहियां। हाणे तुंहिंजी कैफ़ियत छा आहे त मुंहिंजे दिलि तां छा हली रहियो आहे या मां छा सोचे रहियो आहियां। इहो क़ुरान में इरशाद आहे। उते हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जो जवाबु ॿुधो, करे छॾ बाबा जंहिं शइ जो तोखे हुकुम आहे, इनशा अल्लाह तूं मूंखे सब्र वारनि में लहंदई। इहो ख़्वाबु जॾहिं बयानु करायूं, काफ़ी किताबनि में अचे थो हज़रत बीबी हाजरा खे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त पंहिंजे बचिड़े खे तयारु कर। उन ते हुननि सुवालु कयो त अॼु काॾे पिया हिन खे वठी वञूं। हुननि जवाबु ॾिनो त अॼु पंहिंजे मालिक सां मिलाइण थो वञानि। हिननि खे सुठे नमूने तयारु कयो। पोइ जॾहिं उहे उतां निकिता आहिनि त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन छुरी ऐं रसी खईं आहे उतां घर मां, छुरी ऐं रसी खणी निकिता आहिनि। जीअं रस्ते में पहुता आहिनि त उते शैतान इब्लीस अचे थो, ॿिन्ही खे वरगलाए थो, कंहिं महिल पीउ ॾे थो अचे, कंहिं महिल पुटु ॾे थो अचे, तव्हां ही छा था कयो। हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खे चवे थो ख़बर आहे तुंहिंजो वालिद साहिबु तो काॾे थो वठी वञे, छा को पीउ बि पंहिंजे पुट खे कहंदो आहे। इहे मुख़्तलिफ़ वाक़ियात आहिनि। हुननि खे इनकार कयो ऐं पंहिंजी मंज़िल ॾांहुं वधिया, वञी मिना जे मैदान ते वञी पहुता, जिते हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जन पंहिंजे वालिद साहिब खे कुझु हिदायतूं फ़रमायूं। हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन खे फ़रमायो त बाबा साईं पंहिंजी अखियुनि ते पटी रखिजो ऐं मूंखे ऊंधो लिटाइजो, यानी अखियुनि जी
पीउ जे पुट इहो मंज़र न ॾिसी सघनि, पंहिंजे अखियुनि ते पटी रखिजो, हथ मुंहिंजा ॿधिजो ऐं छुरी तेज़ हलाइजो। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन क़ुर्बानी करण लाइ तयारु थी विया, उन वक़्तु जीअं ई क़ुर्बान करण लाइ छुरीअ खे हलाईं त छुरी हलण न पई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम थोरो पथर ते हलाई, पथर ॿ टुकर थी वियो, अलैहिस्सलाम खे छुरी न पई कटे। वाक़िअनि में अचे थो उते हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जन फरमायो त बाबा छुरी तेज़ हलायो, जल्दी कयो, पर छुरी पंहिंजो कमु न पई करे। उन वक़्तु ख़ुदावंद करीम जन्नत मां हिकु दुंबो मोकिलियो, घटो मोकिलियो, जेको हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम खणी अचनि पिया। उन मौक़े हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जन कुझु कलमात पढ़िया, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। उन खां पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन कुझु कलमात पढ़िया, ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर। उन खां पोइ हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जन शुक्राने जा कुझु अल्फाज़ पढ़िया, अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द, अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। इहे कलमात जेके आहिनि उन ॾींहं जी तशबीह आहिनि, तकबीर तशरीक़ सरिया वेंदा आहिनि। ऐं इन्हनि ॾींहंनि में असां ईद नमाज़ खां पोइ ऐं ईद नमाज़ वञण वक़्तु बि असांखे इहे कलमात पढ़णा हूंदा आहिनि। जंहिं वक़्तु वञूं था, अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द, इहे कलमात जेके आहिनि पढ़ंदा वेंदा आहिनि। हाणे जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजूं क़ुर्बानी करे पंहिंजूं अखियूं खोलियूं, ॾिठईं त हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम होॾे वेठो आहे, हे को ॿियो जानवर अची वियो आहे, दुंबो अची वियो आहे। तंहिं ते हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जन पंहिंजे पुट खे थोरो तानो ॾिनो त पहिरियों वॾियूं ॻाल्हियूं पियो करीं, हाणे तूं परे वेठो आहीं। तंहिं ते ख़ुदावंद करीम जन जी वही नाज़िल थी। क़ुरान मजीद में इरशाद आहे त असां इब्राहिम खे सॾे करे चयोसीं, ए इब्राहिम, बेशक तो ख़्वाब खे सचो कयो, असां ईअं ई बदिलो ॾींदा आहियूं भलारनि खे, बेशक इहा ई आज़माइश आहे पधरी, ऐं असां हुनजो इफ़्ज़ो ॾिनो घटो सबरो, यानी अलाह ताला पंहिंजे तरफ़ां जन्नत मां हिकु घटो ॾिनो, जेको सबरो पलियल जानवर जन्नत मां मोकिलियो। इब्राहिम अलैहिस्सलाम त पंहिंजो पुटु क़ुर्बान करण लाइ तयारु थी विया, उन्हनि कयो बि सही, पर उहा अलाह जी मर्ज़ी, अलाह जे अॻियां क़ुर्बान थी वियो। मतिलबु त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन पंहिंजो ख़्वाबु सचो कयो, पंहिंजे पुट खे क़ुर्बान करण लाइ तयारु थी विया ऐं छुरी बि फेरायूं, पर अलाह ताला उन जे बदिरां घटो जन्नत मां मोकिलियो ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम खे अला मक़ाम हासिलु कयूं, जंहिंजे करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खलीलुल्लाह जो लक़ब हासिलु आहे, यानी अलाह जो दोस्त। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे काफ़ी आज़माइशूं मिलियूं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन खे अलाह सां ईअं पोड़प में हिकु पुटु अता फ़रमायो हुयो, इस्माईल अलैहिस्सलाम, ऐं उन दौर में अलाह ताला जे हुकुम मुताबिक़ मुल्क खां ॿाहिरि वञिणो पियो हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन हिकु वॾे क़ौम जे रहबरा जो फर्ज़ंद हुयो, चाहिनि हा त सल्तनत संभालींदा, पर हुननि इनकार कयो। हुननि कूड़नि ख़ुदानि जो इनकार करे हुन जलावतनी क़बूल कई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ही उहो दौरु आहे, नमरूद जो दौरु आहे। नमरूद जी हुक्मरानी खे ठुकरायो, उन्हनि जे कूड़नि ख़ुदानि खे ठुकरायो ऐं मुल्क दरबदर थियो, ऐं ख़ुदा ताला जे वहदानियत खे ज़ाहिर करण जे लाइ हुननि जे चवण खे न मञियो, हुननि जे ख़ुदानि जो इनकार कयो ऐं मुल्क खां ॿाहिरि विया। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन हिकु अहिड़े इलाइक़े में विया जिथे न को फ़सुलु थींदो हुयो, न ई का अहिड़ी ॿी शइ थींदी हुई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं पंहिंजी घरवारी खे वठी विया। उहा जॻह जेका अॼु खाना काबतुल्लाह जो मक़ाम आहे, उहा जॻह हुई। उन वक़्तु का शइ न हुई, को वजूद न हो हुते। उते वञी रहायूं हज़रत बीबी हजरा खे। उन खां पोइ जॾहिं ॿारु पैदा थियो, जेको हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम हो, पाणी जी तलब थी। हज़रत बीबी हाजरा कंहिं महिल
सफ़ा मरवा ते वञे पई, ॿार खे हेठि सुम्हारे कंहिं महिल हेॾे पई दौड़े, कंहिं महिल होॾे पई दौड़े, पाणी तलाश में ॻोल्हा पई करे, पर पाणी किथे, रेगिस्तान हुयो। रेगिस्तान जे करे पाणी जी किथे बि को आस न पई मिले, काॾों को आसरो न हुयो, पर ॿारु नंढो रोए पियो। पोइ जीअं नंढो ॿारु रोईंदो आहे, दड़ायूं हणंदो आहे, उन दड़ायुनि मां पाणी जो चश्मो जारी थी वियो, उन्हनि दड़ायुनि मां पाणी जो चश्मो जारी थी वियो, हज़रत इस्माइल जे पेरनि जी दड़नि मां। उहो पाणी कहिड़ो आहे जेको तव्हां ऐं असां अॼु जंहिं पाणीअ खे वॾो मान ॾींदा आहियूं, वॾो मर्तबो ॾींदा आहियूं, उहो आबे ज़मज़म हुयो। उहे उन दौर खां जारी थियो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे फर्ज़ंद हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जंहिंजे दड़नि सां चश्मो जारी थियो, पाणी एतिरो त हलियो। हज़रत बीबी हाजरा जन उन पाणीअ खे चयो ज़मज़म। आबे ज़मज़म माना आब माना पाणी, ज़मज़म माना रुकिजी वञ, पाणी रुकिजी वञ, जंहिंजे करे इहो नालो आहे आबे ज़मज़म। यानी हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम नंढपिण खां ई आज़माइशुनि में आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बि ॿई पीउ पुट न बि रहिया। इहा बि हिकिड़ी क़ुर्बानी हुई, जंहिंजे केॾो मक़ाम आहे, जंहिंजे करे असां उम्मत मोहम्मदी ते बि उन हस्तीअ जेको ख़लीलुल्लाह जंहिंखे लक़ब मिले थो, अलाह जो दोस्त, ख़ुदा पंहिंजे बंदनि खे आज़माईंदो आहे तकलीफ़ूं ॾेई। असां का थोरी तकलीफ़ ईंदी आहे त असां मिंट में मुनकर थी वेंदा आहियूं, या कॾहिं 5 रुपए लालच ईंदी आहे त असां मिंट में दीन धर्म विसारे वेहंदा आहियूं। पर जेके अलाह ऐं हुन जे रसूल जा प्यारा आहिनि, उन्हनि ते तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि ऐं उहे तकलीफ़ ते सबुरु कंदा आहिनि, ऐं इम्तिहान में हर हाल में हाज़िर रहंदा आहिनि। ॿियो इम्तिहान हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते जॾहिं बाहि में विधो पियो वञे, उते हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम जन अची पहुता ऐं अर्ज़ु कयो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तव्हां हुकुम कयो त मां तव्हांजी मदद कयां। उते पाण फरमायूं, छा तोखे ख़ुदावंद करीम मोकिलियो आहे? हुननि फरमायो, न, मां पाण आयो आहियां। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जवाबु ॾिनो त छा मुंहिंजे हाल जी ख़ुदावंद करीम खे ख़बर नाहे? हुननि फरमायो, बिल्कुलु ख़बर आहे। ख़बर आहे त पोइ मां ॿिए खां मदद छो वठां? ऐं उन मौक़े ते 40 ॾींहं बाहि में विधो पियो। उन 40 ॾींहंनि में जेके काठियूं, जेके पखी, जेके जानवरनि जो गोश्त वग़ैरह उन बाहि में विधो पियो वञे, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन जे लाइ मेवा थी विया, उन्हनि काठियुनि जा मेवा थी विया, उन्हनि वणनि जा मेवा थी विया। उहे मेवात खाईंदा रहिया ख़ुदा करीम जे करे। पर उते हिकु कीड़ी या सांड्रो उहे फूकूं पिया ॾियनि बाहि खे, त जीअं बाहि वधीक थी, जंहिंजे करे हदीस पाक में ईंदो आहे जेके कीड़ीअ खे ॾिसो त हुनखे मारियो। ॾिसो न हुनजो अमल। ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन खां कंहिं पुछा कई, तव्हांजी ख़ुशीअ जा ॾींहं कहिड़ा हुया? चई, उहे ॾींहं जेके ॾींहं मां बाहि में हुउमि। इहा ई आज़माइश हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी मां असांखे सबक़ु मिलियो थो त औलाद लाइ, वालदेन लाइ, त औलाद बि अहिड़ी हुजे जीअं वालदेन चवनि, जेके नेकी जो हुकुम कनि, असां औलाद पंहिंजे वालदेन जो चवणु मञियो। सबक़ु मिले थो त जेकॾहिं को वालदेन असांखे नेकी जो हुकुम करे त असां लबैक चऊं ऐं पंहिंजे ख़ुदा जो चवणु मञियूं। इहे शयूं असांखे फ़र्ज़ु कयूं वयूं, उन फ़र्ज़नि खे असां सम्झूं ऐं ॿियनि खे सम्झायूं, इस्लाह कयूं। क़ुर्बानी जो मतिलबु आहे पंहिंजे नफ़्स खे मारणु आहे, पंहिंजे नफ़्स खे मारणु आहे, पंहिंजूं ज़रूरतूं ख़तमु करणियूं आहिनि अलाह जी राह में। जेकॾहिं को इम्तिहान अची वञे, रब जी राह में को इम्तिहान अचे त असां हाज़िर वञूं, लबैक चऊं। हाणे ॿियो असांजो मौज़ू आहे क़ुर्बानीअ जी अहमियत ऐं फ़ज़ीलत। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो आहे त उनजो हदीस जो मफ़हूम आहे त क़ुर्बानी वारे ॾींहुं ॿियो कोई अजुर वधीक न भायो वेंदो। माना क़ुर्बानी खां वधीक को ॿियो अमल वधीक अहमियत वारो नाहे। क़ुर्बानी ॾींहंनि में क़ुर्बानी वधीक अफ़ज़ल आहे। क़ुर्बानी साहिब निसाब
यानी वस वारनि खे निसाब में को वाज़िया न आहे त केतिरो तव्हां निसाब हुजे। जेकॾहिं तव्हां वटि अलाह साईं एतिरो पैसो ॾिनो आहे जो तव्हां कुर्बानी आसानी सां करे सघो था, तव्हां ते वाजिबु आहे। हिन में को ज़कात शराइत मौजूदु न आहे। जेकॾहिं कुर्बानी वारे ॾींहंनि में अव्हां वटि एतिरो माल अची थो वञे, तव्हां कुर्बानी करे सघो था। पर ॿियो मां तव्हांखे मशवरो ॾींदो हलां, अॼु जे दौर में माण्हू अक्सर चवंदा आहिनि त असां वटि एतिरो माल न आहे जो असां कुर्बानी करे सघूं, असां कर्ज़दार आहियूं। कर्ज़दार अॼु जे समाज में तक़रीबन हर माण्हू आहे। जेको वीसी रखे थो उहो बि कर्ज़दार आहे। एडवांस में वीसी वठी थो वञे, पोइ 10 महीना 15 महीना उहो बि कर्ज़ु आहे। इन हिसाब सां असां वटि पोइ कंहिं ते कुर्बानी वाजिबी न थींदी। ईअं न आहे। इन में काफ़ी उलमान लिखियो आहे त जेकॾहिं तव्हां सम्झो था त असां अदायगी करे वेंदासीं, उहो कर्ज़ु आसानी सां लाहे वेंदासीं, तव्हां कर्ज़ु वठी बि कुर्बानी करे सघो था। पर ईअं न आहे सफ़ा पाण खे मफ़रूज़ करे, पाण खे सफ़ा कर्ज़ में डबोए करे वञी कर्ज़ु वठी करे असां कुर्बानी कयूं, पोइ असां वटां लोड़ींदा परेशानी। असांजे इस्लाम में आसानी पैदा थियल आहे, न की का मुश्किलात। इहे जेके बि अमल आहिनि शरीयत में, उहे इस्लाम असां मुस्लमाननि ते आसानी जे लाइ कया आहिनि, त जीअं बंदो तकलीफ़ में न अचे, तकलीफ़ खाई करे न को वरी कुर्बानी करे, आसानी सां जेकॾहिं करे सघे थो कर्ज़ु वठी बि आसानी सां करे सघे थो, जेको आसानी सां लाहे सघे थो उहो करे सघे थो। छो त जान जो बदिलो जान हूंदो आहे। कुर्बानीअ में रतु वहाइणु वाजिबु आहे। ॿी हदीस शरीफ़ जो मफ़हूम आहे त जेकॾहिं कुर्बानी वारे ॾींहुं हिकु माण्हू लखें रुपया ख़ैर ख़ैरातूं करे थो ऐं ॿियो हमरा थोड़नि पैसनि जी का कुर्बानी करे थो, को जानवर ज़बह करे थो, त हुन खां वधीक अजुर हिन थोड़नि पैसनि वारे जो अजुर थींदो, कुर्बानी वारे जो अजुर थींदो। छो त कुर्बानी वारे ॾींहुं को ॿियो अजुर वॾो न आहे, वॾे खां वॾो अजुर कुर्बानी वारो ई आहे। कुर्ब इलाही जेको आहे रतु वहाइण सां हासिलु थींदो आहे, इहो ख़ैर ख़ैरातुनि सां थींदो आहे। हिकिड़ो किसो आहे, अॻियनि बुज़ुर्गनि में हिकिड़ो बुज़ुर्ग हूंदो हुयो, उहो कुर्बानी जॻह ते ख़ैर ख़ैरात कंदो हुयो, या उनजो ओतिरो अजरो, उनजा ओतिरा पैसा जेको हुयो कंहिं ग़रीबनि मिसकिननि खे ॾींदो हुयो। हिकु ॾींहुं हुन ख़्वाब में ॾिठो त हू गुज़ारे वियो आहे ऐं हू ॾिसे पियो त सभु कंहिं सवारनि ते अचनि था वञनि था, हीउ पंधु पियो वञे। हुन मलाइकनि पुछा कई त मुंहिंजी सवारी छो न आहे, मुंहिंजी सवारी किथे आहे? उते मलाइकनि फरमायोसि त हीअ सवारी उन्हनि जी आहे जेके दुनिया में कुर्बानी कंदा हुया। हुन फरमायो त मां बि त कुर्बानी जी रक़म ॾींदो हुयुसि। उन ते फ़रिश्तनि चयुसि त छा तोखे ख़बर न आहे, रक़म ॾियणु ऐं कुर्बानी करण में फ़र्क़ु आहे। जेको कुर्बानी कंदो आहे उनखे क़यामत जे ॾींहुं उन्हनि जानवरनि ते विहारे करे जन्नत ॾांहुं मोकिलियो वेंदो। उन खां पोइ जेतिरा साल हुजो बुज़ुर्ग जहिड़ो रहियो त कुर्बानी कंदो रहंदो हुयो। असांखे इन मां इहो सबक़ु मिले थो त कुर्बानी हिकु अलॻि अमल आहे, ख़ैरात ऐं कंहिंखे सदको वग़ैरह ॾियणु हिकु अलॻि अमल आहे। कुर्बानी खां वधीक को अमल न आहे, जंहिं ते वाजिबु आहे उहे कुर्बानी अदा कनि। हिकु रवायत में अचे थो त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन खे फरमायो त तूं पंहिंजी कुर्बानी जे मथां वञी बीह, इन में तुंहिंजो फ़ाइदो आहे, जो हुन जे हिकु फुड़े किरण खां पहिरियों तुंहिंजा अॻियां गुनाह माफ़ कया वेंदा। उन ते हज़रत बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो त छा इहा ख़ुसूसियत असां अहल बैत वारनि लाइ आहे या ॿियनि मुस्लमाननि लाइ बि आहे? उन ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त असां लाइ बि ख़ासि आहे ऐं ॿियनि मुस्लमाननि लाइ बि आहे। ॿी रवायत में अचे थो त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला खे फरमायो त ए फातिमा उथी पंहिंजी कुर्बानी जे मथां वञी हाज़िर थी, छो त हुन जे रत जे फुड़े करण सां तुंहिंजे समूरनि गुनाहनि लाइ बख़्शिश आहे ऐं उहा कुर्बानी क़यामत जे ॾींहुं पंहिंजी रत ऐं गोश्त समेत तुंहिंजे नेक अमलनि जे फड़ में आंदो वेंदो, 70 दर्जा वधाए करे रखियो वेंदो। हिकु रवायत में अचे थो त ए इंसानो कुर्बानी करियो ऐं उनजे खून में सवाब जी उमेदु रखो, छो त उनजो खून किरे त ज़मीन ते थो पर अलाह ताला अज़्ज़ व जल जी हिफ़ाज़त में आहे। ॿी हिकु रवायत में अचे थो त जेको शख़्स दिलि जी ख़ुशीअ ऐं सवाब जी नियत सां कुर्बानी करे थो त उहा कुर्बानी हुनजे लाइ जहन्नम खां परदो आहे। ॿी रवायत में अचे थो त कुर्बानी जो जानवर जेको आहे, कुर्बानी जो जानवर पुल सिरात बि क्रॉस कराईंदो। ॿी हिकु हदीस में मफ़हूम आहे त
रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह ताला वटि हिननि 10 ॾींहंनि खां वधीक यानी ज़िलहज जे 10 ॾींहंनि खां वधीक कोई ॾींहुं नाहे इबादत जे लाइ वधीक। अल्लाह ताला वटि ही 10 ॾींहं तमामु वधीक महबूब आहिनि इबादत जे लाइ। हिन ॾींहंनि में इबादतूं कयूं, छो त क़ुर्बानी हिकु वॾी इबादत आहे। हिकु ॿी हदीस मफ़हूम आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त साल जे ॾींहंनि में सभ खां अफ़ज़ल इबादतुनि जा ॾींहं हिननि 10 ॾींहंनि खां वधीक न आहिनि, यानी ज़िलहज जा 10 ॾींहं। इन्हनि में खेर कयो, ख़ैरातूं कयूं ऐं 10, 11, 12 ते क़ुर्बानी कई वञे। वधीक अफ़ज़ल आहे 10 तारीख़ ते क़ुर्बानी कई वञे। ऐं उन ते ई असहाबनि सगुरनि सवाल कयो त छा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा जहाज खां बि वधीक इहे अफ़ज़ल आहिनि? केरु रावी लिखे थो त 3 भेरा इहो साॻियो ई सुवाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं जवाबु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहो ई फरमायो त इहे इन्हनि ॾींहंनि में इहे ॾींहं अफ़ज़ल आहिनि। ज़िलहज जे 10 ॾींहंनि में छा करणु घुरिजे? ख़ैर ख़ैरातूं करणु घुरिजनि, रोज़ा रखणु घुरिजनि। हूअं आम असां रोज़ा रखी सघूं था कहिड़े बि ॾींहं, पर ईद वारे ॾींहंनि में रोज़ा नथा रखी सघूं। ईद उल फितर, ईद उल अज़हा। ईद उल अज़हा जा 3 ॾींहं ऐं हिकु ईद उल फितर वारो, यानी 4 ॾींहं इहे अहिड़ा आहिनि जंहिंमें असांखे रोज़े रखण खां मना कयो वियो आहे। इहे इनाम जा ॾींहं आहिनि ऐं इनाम जे ॾींहंनि में रोज़ो मना थियल आहे। हाणे चऊं था त क़ुर्बानी जो इवज़ असांखे छा मिलंदो, यानी क़ुर्बानी जे बदिले असांखे छा मिलंदो? हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त क़ुर्बानीअ जो हर वार सिंग, मतिलब त जानवर जो हर उज़्व क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत जो बाइस बणिबो आहे। मतिलब त क़ुर्बानीअ जे जानवर जा वार, जेके वार न हूंदा आहिनि, भुज हूंदा आहिनि, भुज वधीक हूंदा आहिनि, उहे बि गोश्त जा टुकड़ा, सभु शयूं क़यामत जे ॾींहुं असांजे लाइ बख़्शिश जे लाइ राह बणिबा। ऐं इहो काफ़ी हदीसनि में इहे मुख़्तलिफ़ कौल मौजूदु आहिनि, पर मक़सदु साॻियो ई थो अचे। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ असहाबनि सगुरनि सवाल कया, जंहिं ते नबी साईं उन्हनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ जवाब साॻिया ई रहिया, पर सवालनि जे अंदाज़ मूजिबि जवाब ॾिना विया। कंहिं पुछा कई त जंहिं जानवर खे वार न हूंदा आहिनि उन जे लाइ छा थींदो? उते नबी साईं फरमायो त उन्हनि खे भुज हूंदा आहिनि, उनजे भुजनि जेतिरो सवाबु मिलंदो। मतिलबु त जानवर जे हर उज़्वे जो सवाबु असांखे हासिलु थींदो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां असहाबा सगुरनि सवाल कयो त हीअ क़ुर्बानी छा आहे? तंहिं ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हीअ तव्हांजे अबे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन जी सुनत आहे। उन ते असहाबा कराम जन अर्ज़ु कयो त उन मां असांखे छा मिलंदो? उन ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त क़ुर्बानीअ जे जानवर जे हर हिकु वार जे बराबरि, हर हिकु वार जे बदिले अव्हांखे अजुर ऐं नेकी मिलंदी। वरी अर्ज़ु कयूं त जेकॾहिं असां वारनि वारो जानवर क़ुर्बान न कयूं ऐं उन वारो जानवर इस्तेमालु कयूं, यानी भुजनि वारो जानवर जी क़ुर्बानी करियूं त उन ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उन वारे जानवर जी बि तव्हांखे हर हिकु भुज जे बराबरि नेकियूं मिलंदियूं। हाणे चऊं था इमामुल अंबिया हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी क़ुर्बानी। हजतुल विदा जे मौक़े ते हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अली करमल्लाहु वजह खे हुकुम कयो त 100 ऊठ वठी अचो। हज़रत अली करमल्लाहु वजह जन 100 ऊठ ख़रीद करे आया, छो त क़ुर्बानी इंसानी जान जे बदिले जान ॾियणी आहे। छो त शरीयत जो मसइलो आहे, जेकॾहिं कंहिंखां का ख़ता कारण इंसान क़तल थी वञे त उनजो फिदियो 100 ऊठ क़ुर्बान करणु आहे। यानी शरीयत में जान जे बदिले 100 ऊठ आहिनि। तंहिं करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि 100 ऊठ घुराया, जेके 63 हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे हथनि मुबारकनि सां क़ुर्बान कया। बाक़ी हज़रत अली करमल्लाहु वजह जन खे फरमायूं त बाक़ी तव्हां क़ुर्बान कयो, यानी 100 जो अंगु पूरो करायूं। उन क़ुर्बानीअ खां पोइ हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त हर हिकु ऊठ जे गोश्त मां हिकु हिकु ॿूटी खणी अचो, यानी 100 ऊठनि मां हिकु हिकु ॿूटी खणी उहो देग में पचायो वियो ऐं
हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं हज़रत अली करमल्ला वजह जन मिली करे खाधो। इन मां इहो वादो थी रहियो त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इहो आख़िरी साल आहे, यानी पंहिंजी पूरी ज़िंदगीअ जा 63 साल जूं 63 क़ुर्बानियूं पंहिंजे हथनि मुबारकनि सां कयूं। मां अॻु में बि बयानु करे चुको आहियां त क़ुर्बानी हर वसंदीअ वारे ते वाजिबु आहे जंहिंखे सघ हुजे। हिकु हदीस अचे थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जंहिंखे सघ हूंदे क़ुर्बानी न करे त उहो असांजी ईदगाहनि जे बि वेझो न भटके, माना ईदगाहनि जे वेझो बि न अचे। हीअ सख़्तु हदीस जा लफ़्ज़ आहिनि। माना ॼाणी वाणी जेकॾहिं कंहिंखे सघ आहे न करे त उहो ईदगाहनि जे बि वेझो न अचे। असां थोरो फ़िकिर कयूं, असां केॾा अख़राजात कयूं था, केॾा पैसा इस्तेमालु कयूं था, या असांजे माइटनि वटि केतिरा माना शादी गमियूं थियनि थियूं, उन्हनि में केतिरो था ख़र्चु कयूं था, उहे बि त करे था वञूं न। पर क़ुर्बानी जे मसइले में ईंदा आहियूं असां, उते असांखे दीन जूं ॻाल्हियूं यादि ईंदियूं त हिते रिआयत आहे, रिआयत बिल्कुलु आहे, आसानी बिल्कुलु आहे। पर ॼाणी वणी असां आसानी पैदा कयूं, ॼाणी वणी असां उन्हनि शयुनि खे अपनायूं। जेकॾहिं असां करे सघूं था, सघ आहे, जेकॾहिं सम्झूं था इहो असां करे सघूं था, मैनेज करे वेंदासीं, तव्हां करणु घुरिजे क़ुर्बानी। हाणे आख़िर में सॼे जो ख़ुलासो चंद जुमलनि में बयानु कयूं था। क़ुर्बानी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां स्टार्ट थी, जिन ख़्वाब में ॾिठो त पंहिंजे पुट खे कुआं थो, हुन पंहिंजे पुट खे ॿुधायो ऐं हू आमादा थी वियो, जंहिंमें क़ुर शरीफ़ में पिणु ज़िक्र आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल अलैहिस्सलाम राज़ी थी विया क़ुर्बानी जे लाइ। उते वञी पहुता, जॾहिं हुन क़ुर्बान कयूं त उन जी जॻह ते घटो अची वियो ऐं घटो क़ुर्बान थी वियो। अलाह ताला उन्हनि खे फरमायो तव्हांजी क़ुर्बानी क़बूल थी वई, असां अहिड़ो ई इनाम ॾींदड़ आहियूं, बदिलो ॾींदड़ आहियूं। इहो अमल एतिरो त ख़ुदा ताला खे पसंदि आयो जो उम्मत मुहम्मदी ताईं इहो वाजिबु करे छॾियईं। ऐं हज जे मौक़े में इहो अहम फ़र्ज़ु आहे क़ुर्बानी खां पोइ पंहिंजो मथे जा वार उड़ाया वेंदा आहिनि। आम क़ुर्बानी करण वास्ते बि इहो ई आहे त चंड ॾिसण खां वठी 10 ज़ुल्हज ताईं पंहिंजे जिस्म मां काई शइ अलॻि न करे, यानी जिस्म जा वार, मथे जा वार, ॾाढ़ी जा वार, नेह वग़ैरह न कटे, क़ुर्बानी करण खां पोइ कटे। ऐं ॿी हदीस शरीफ़ में अचे थो त जेकॾहिं कंहिंखे सघ न आहे ऐं उहो चंड ॾिसण खां वठी ईद जे 10 तारीख़ ताईं, यानी ज़ुल्हज जी 10 तारीख़ ताईं, ईद नमाज़ खां पोइ ताईं जेकॾहिं पंहिंजा वार ऐं नेह नथो कटे, उनखे बि क़ुर्बानी जो सवाबु ॾिनो वेंदो। क़ुर्बानी में मुराद आहे रतु वहाइणु, यानी कंहिं बेज़बान जानवर खे ज़िबह करणु। ज़िबह कंदासीं उहा असांजी क़ुर्बानी में शुमारु थींदी। क़ुर्बानी खां वधीक क़ुर्बानी वारे ॾींहुं को वॾो अमल न आहे। क़ुर्बानी सभ खां वधीक अफ़ज़ल इबादत ऐं अमल आहे। क़ुर्बानी हिकु वाजिबु अमल आहे जेको सघ वारनि ते वाजिबु आहे। अलाह ताला तव्हां असांखे सम्झ अता फ़रमाए। जेकॾहिं का ग़लती वग़ैरह थी वई हुजे, अलाह ताला मूंखे ऐं अव्हांखे माफ़ु फ़रमाए। इन खां पोइ ॿियो असांजो जेको लेक्चर हूंदो क़ुर्बानी जे मसाइलनि ते हूंदो, ॾिसणु न विसारींदा, कान में यादि।